मुंहिंजा टई पाप नाश करे मूंखे गुरु सिखी बख़्श करे, जंहिं करे मां जनम मरण जे भारी संकट खां बची वञा। हिन जा अहिड़ा वचन ॿुधी सतगुरु दीन दयाल फरमाइण लॻा त हे भाई, तो पंहिंजो पीर मुस्लमान वञी कयो आहे ऐं पाण खे हुनजो मुरीद थो सॾाई। तंहिं करे सिखी धर्म त बिल्कुलु दुर्लभ आहे ऐं सिखी पंथ में अचणु गोया तलवार जी धार ते पंधु करणो आहे। वाह। ऐं अहिड़ी तरह हलणो आहे जीअं पेर खिसकी न वञे, पर वरी सिखी धर्म सूक्ष्म अहिड़ो आहे जो वार खां बि सन्हड़ो, सो तूं अहिड़ो धर्म कमाए कीन सघे। छो जो हुन में सिर जी सट खाइणी पवे थी ऐं आपापणो छॾिणो पवे थो। वाह। ॿियो वरी जंहिं वक़्त खां तूं असांजो सिख थींदे, तंहिं वक़्त खां वठी तुंहिंजो जगत में अपजस थींदो ऐं धन माल सभु नाश थी वेंदे। धन गुरु अर्जन देव साहिब की जय। ऐं तुंहिंजा जात भाई तोता चतरू कंदा। हाणे जेकॾहिं एतिरियूं छुटियूं पाण ते खणणु चाहीं त भले अची सिख थी, न त धीरज करे इन्हीअ पंहिंजे पीर खे पियो ख़ुशि कर। सतगुरु जा अहिड़ा वचन ॿुधी हो ॻिचीअ में पलान पाए अरदास करणु लॻो त हे प्रभु, जॾहिं खां मूं अव्हां साहिबनि जी तारीफ़ ॿुधी आहे ऐं कंहिं कंहिं हंधि वाणी ॿुधी आहे, तॾहिं खां वठी मुंहिंजो मन मुस्लमान पीर खां फिरियो आहे। हाणे मूंखे पंहिंजो दास ॼाणी मुंहिंजी लॼ रखो ऐं अधिकार मुजिब सिखी दान बख़्श करो। धन गुरु नानक साहिब। भई हुनजा सिख बि अहिड़ा घन आहिनि गुरु जा, भई किथे किथे ख़ाली पाणी ॿुधी आहे। असां त सॼो ॾींहुं मोबाइल में पाणी था ॿुधूं, तॾहिं बि असांजो मन ओड़ो आहे, ओड़ो ई आहे। ऐं किथे कुझु पाणी ॿुधी गुरु साहिब वञी त हुन मन में सिक जाए थी, माने खे गुरु असां चवंदा आहियूं कोई करामत ॾेखारे करे पोइ होॾे जल्दी इहो ॿुधे स्वामी फरमाइण लॻा त हे जेकॾहिं तूं सिख थियणो थो चाहीं, इहो ॿुधी स्वामी फरमाइण लॻा त जेकॾहिं तूं सिख थियणु थो चाहीं त अवल वञी सरवर पीर जो मुक़ाम ढाए अचु ऐं तंहिंखां पोइ अची कयल गुनाह बख़्श कराए, तंहिंखां पोइ सिखी धर्म जो अधिकारी थी सतगुरुनि जी सुखकार सेवा कर। भाई मनु साहिबनि जी अहिड़ी आज्ञा ॿुधी पंहिंजे घर आयो ऐं सरवर पीर जो मुक़ाम ढाए हिकिड़े जी मन में आश रखी साफ़ भावना सां मोटी स्वामियुनि जे शरण आयो। पोइ सतगुरुनि हिनखे चङी हालत में थी खेसि उपदेश ॾिनाऊं त सतनाम जो जाप पोइ मन जा सभु कलेश नाश कर। सतगुरुनि जो आत्म ज्ञान पाए भाई मञू उन ॾींहं खां वठी सतनाम जो जाप जपणु लॻो ऐं केतिरे वक़्त खां पोइ मोटी घर ॾांहुं वियो। सतगुरुनि जे वचन मुआफ़िक़ हिन जो सभु समाज नाश थियणु लॻो ऐं नेठि उहो वक़्तु आहे अखियुनि सां ॾिसणो पियसि जो संदसि न्याती भाई मथांसि मश्किरियूं करणु लॻा। ॻोठ जा बेवकूफ़ माण्हू हिन जो अहिड़ो हाल ॾिसी चवणु लॻा त पीर जी पिट लॻी अथसि, जे पाण में गॾिजी हिनखे सम्झाइण आया त तूं ॾाढो कम अकुल माण्हू आहीं। ॾिस पीर जो कोप खणी पंहिंजी सर्वंस चट कई अथई, तंहिं करे हली वरी बि खांसि माफ़ी वठि ऐं निजारी कर त हू तोखे बख़्शींदो। भाई मञू हुनखे चवणु लॻो त मूं ऊंदहि में रही घणे वक़्त ताईं हिनीअ झूठे पीर खे मञियो आहे, पर हाणे मूंखे पूरन सतगुरु मिली वियो आहे जंहिं पंहिंजी दया करे मूंखे झूठे पदार्थ खां छॾाए मुक्त पदार्थ जो आनंद बख़्शियो आहे। तंहिं करे हाणे आउं पीर बीर नथो सुञाणा ऐं न मुंहिंजो को हुन सां वास्तो आहे। ॻोठ जे पेंशन हिन जो अहिड़ो जवाबु ॾेई संदसि घर जो रहियो हुयो कपड़ खणी खेसि पंहिंजी न्यायतीअ खां कढी फिटो कयो। उहो वीचारो सतगुरुनि खे साण सम्झी दिलि टुकती करे पंहिंजी पतिव्रता स्त्री पाण सां वठी ॿिए शहर ॾांहुं रवानो थियो। आख़िर उते पहुची हू गांव विकिणी गुज़रान करणु लॻो। हिनखे जेका कमाई थींदी हुई तंहिंमां हू 4 हिसा कंदो। हिकिड़ो हिसो गुरुजन जे अर्थ ॾींदो हो ऐं बाक़ी 3 हिसनि जे पंहिंजो निर्वाह कंदो हो। अहिड़ी तरह हिन केतिरो काल व्यतीत कयो। हिकिड़े ॾींहुं सतगुरुनि खे हिन जी यादगिरी थी ऐं हिनखे ॾिसण लाइ अरदास
अरदासीअ खे सिख खे घुराए हुकुम नामो ॾेई सम्झाई त फलाणे शहर में असांजो हिकिड़ो ग़रीब सिख रहे थो। उनजो नालो भाई मञू आहे। तो पुछाए उनखे वञी असांजो हुकुम नामो ॾे, पर पहिरीं हुन खां 21 रुपया वठी पोइ असांजो पहिरीं हुन खां 21 रुपया वठी पोइ असांजो हुकुम नामो संदसि हथ में ॾिजांइ। दीन दयाल सतगुरुनि जी आज्ञा पाए सिख हुकुम नामो खणी पंधु पियो ऐं मंझिरूं हणी पुछा करे भाई मञू अची लधाई। पोइ पाण में पुछल खेसि पुछी सिख मंझ खे चयो त सतगुरुनि तोखे हुकुम नामो लिखियो आहे। एतिरो ॿुधंदे भाई मञू गदगद थी वियो ऐं हज़ारे तारीफ़ूं करे सिख खे चवंदो हुओ त अॼु मुंहिंजा वॾा भाग आहिनि जो आउं साहिबनि खे यादि पियो आहियां। तंहिंमें हाणे मूंखे इहो हुकुम नामो ॾिए त दीदार करे पंहिंजूं अखियूं ठहिराया ऐं संदनि लिखण मूजिबि बजावरी कया। इहो ॿुधी सिख खे चयो त प्यारा मूंखे स्वामियुनि जो हुकुम आहे त अवल 21 रुपया वठी पोइ हुकुम नामो ॾिजांइ। तंहिं करे पहिरीं अरदास ॾे त पोइ तोखे हुकुम नामो ॾियां। इहो ॿुधी भाई मञू ॾाढो ख़ुशि थियो, पर संदसि घर में बिल्कुलु ग़रीबी हाल हो। तंहिं करे दिलि जले सिख खे साण वठी घर आयो ऐं समूरो हाल अची पंहिंजी स्त्रीअ सां कयाई। हू वॾभागिनी जा धर्म सियाणी हुई, तंहिं बतार खे चयो त हीअ त का बि वॾी ॻाल्हि न आहे। सतगुरुनि जे मिलण वास्ते सिर जूं चोटियूं बि खाइणियूं पवंदियूं आहिनि। तंहिंमें हाणे तव्हीं को फ़िक्र न करियो। पंहिंजी न्याणीअ जो संग केतिरनि ॾींहंनि खां हिन शहर जो चौधरी घुरंदड़ आहे। सो मुंहिंजी मर्ज़ी आहे त जेतिरा पैसा सिख खे घुरिजनि ओतिरा हुन चौधरीअ खां वठी खेसि न्याणीअ जो संग बाचे छॾियो, जंहिं करे अव्हांजो सिखी धर्म रहिजी ईंदो। कन्या बि इन करे वॾभागिनी थींदी जो उनजी सगाई गुरूअ जे अर्थ थींदी। एतिरो जे पतीअ खां आज्ञा वठी उहो सिधो चौधरीअ जे घर वेही ऐं उनखे न्याणीअ जो संग ॾेई घुरिबल रुपया वठी आई ऐं हाणे पतीअ जे अॻियां रखियाईं। भाई मञू ॾाढो ख़ुशि थियो ऐं रुपया खणी सिख जे अॻियां रखी मथो टेकियाईं ऐं ॾाढी ख़ुशीअ विचां हुकुम नामो वठी मस्तक ते रखियाईं ऐं चित में अहिड़ो प्रसन्न थियो जो ॼण की साक्षात सतगुरु अची मिलियो। धन गुरु अर्जन देव साहिब की जय। अहिड़ीअ तरह ख़ुशि थी भोजन तयारु करे सिख खे खारायूं ऐं संदसि चङीअ पर शेवा कयूं। राति सिख खे पाण वटि राहे छॾियाऊं। सुबुह थियण ते हिनखे खाराए पीआरे खेसि चयाऊं त असांजे पारां स्वामी जे कदम ते सिर निवाइजांइ। अरदास कजांइ त हू अव्हांजो बालकड़ो चवे थो त अहिड़ीअ यादगिरीअ खां न विसारियो। अहिड़ीअ तरह हिनखे न्यापो ॾेई केतिरे पंध ताईं सिख खे उमाणे पाण मोटी अची पंहिंजे पंध खे लॻो। सिखूं मंझि हणी अची महाराजनि वटि पहुतो ऐं आंदर भेटा साहिबनि खे ॾेई सॼी हक़ीक़त मां वाक़ुफ़ु कयाईं। सतगुरु दीन दयाल ॾाढो प्रसन्न थिया, लेकिन हिन जो प्रेम पंहिंजे दिलि में ॾिठऊं। जॾहिं इन ॻाल्हि खे घणो वक़्तु गुज़री वियो ऐं भाई मञू पंहिंजे न्याणीअ जो कारज चौधरी जे घर करे छॾियो, तॾहिं सतगुरुनि बि हिन जे प्रेम खे ज़ाहिर करण लाइ भाई मञ ॾांहुं हिकिड़ो हुकुम नामो लिखियो ऐं खणी वेंदड़ सिख खे चई छॾियाऊं त अवल 21 रुपया वठी पोइ हुकुम नामो ॾिजांइ। सतगुरुनि जो हुकुम पाए अरदास इहो हुकुम नामो खणी सिधो हिन ॾांहुं आयो। भाई मञ हिनखे घणनि ॾींहंनि खां पोइ आयो ॾिसी ऐं सतगुरुनि जो सिख ॼाणी ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिनखे चङी आदर सहित खट ते विहारे खाऊंसि। सतगुरुनि जी ख़बर चार पुछणु लॻो। सिख सभु सुख कल्याण ॿुधाए खेसि चयो त तोखे सतगुरुनि वरी बि यादि फरमायो आहे ऐं हुकुम नामो तो ॾांहुं ॾिनो अथनि, पर वरी बि मूंखे हुकुम ॾेई छॾियो अथनि त 21 रुपया पहिरीं वठि पोइ हुकुम नामो हथ में ॾिजांइ। धन गुरु नानक साहिब की जय। हिन वक़्तु भाई मञ जो हाल तमामु सख़्तु हो, छो जो रही तुंहिंजी हिन पंहिंजे न्याणीअ अॼे कार्ज में ख़र्च करे छॾी, पर हिन शेर दिल इंसान जरो बि मन न लोॼो, पर बल्कि ख़ुशि थी स्त्रीअ खे चयाईं त सतगुरुनि जी वरी बि असां ते महिर थी आहे ऐं हुकुम नामो असां ॾांहुं लिखियो अथनि, पर संदन चवणु आहे त 21 रुपया वरी बि घुरिजनि। मां
मां सियाणी स्त्रीअ पतीअ जा वचन ॿुधी ख़ुशी कई ऐं पति खे चयाईं त हाणे तव्हांजा वॾा भाग चइबा जो टिनि लोकनि जे नाथ श्री सतगुरु तव्हांखे यादि फरमायो आहे ऐं पंहिंजो ॼाणी दया कई अथनि। वाह वाह वाह। तंहिं करे हाणे तव्हीं दिलि न हणो, मां तव्हांखे हिकिड़ो ॾस थी ॾियां, उहे करियो त रहिजी धन गुरू नानक। यानी मूंखे कंहिं शाहूकार वटि गिरवी रखो ऐं घुर्बल पैसा उन खां वठो। वाह वाह वाह। धन गुरू नानक, धन तुंहिंजा। यानी मूंखे कंहिं शाहूकार वटि गिरवी रखो ऐं घुर्बल पैसा उन खां वठो। हाणे कोई गुरु ईअं अचे त विड़ी पए गुरू पर मञी वेंदो, ओतिरो सिख छा मञींदो? अॼु तव्हां अॼु केरु पंहिंजे हिन त पंहिंजी प्रॉपर्टी ॾेई छॾी न जेकी हिकु भेरो मुंहिंजी मम्मी अर्जन देव हाणे तव्हीं दिलि न हणो, मां तव्हांखे हिकिड़ो ॾस थी ॾियां, उहो करियो त रहिजी ईंदी। यानी मूंखे कंहिं शाहूकार वटि गिरवी रखो, घुर्बल पैसा हुन खां वठो। मां उनजी दिलि ॾेई ठहियल कंदसि। स्त्रीअ जे अहिड़ो भरोसो ॾिसी राय भाई मञू बेहद ख़ुशि थियो ऐं संदसि सलाह पसंदि करे कंहिं शाहूकार वटि खेसि गिरवी रखी घुर्बल रुपया वठी हाणे सिख खे ॾिनई ऐं सिख खां हुकुमनामो वठी आनंदित थियो। उन हुकुमनामे में सतगुरनि भाई मञू खे पाण वटि सॾायो हो। सो अहिड़े क़िस्म जो हुकुम पढ़ी भाई मञू स्त्रीअ खे चवणु लॻो त हाणे तोसां सतगुरु अंग संग सहाय थींदो। मां हाणे सतगुरुनि जी शेवा करण लाइ उॾाई थो वञा ऐं उमेदु आहे त हुते संदन पूरीअ तरह खिदमत करे खेनि रिझाईंदुसि ऐं जॾहिं कृपाल थी सतगुरु मूंखे निहाल कंदा तॾहिं वरी अची तोसां मिलंदुसि। धन गुरू नानक। इहा सलाह पकी करे गांव विकिणी घर में भोजन वठी आयो जो मेवड़े खाधो ऐं पाण बि खाई राति जो आरामी थिया। सुबुह जो सवेर सिख सां गॾिजी पंधु पियो ऐं सुख सां गुरुनि जे पूरीअ में पहुतो। सतगुरु सचा पातशाह उन वक़्तु तलाउ ते विराजमान हुआ। भाई मञ परे खां स्वामी जो दर्शन कयो ऐं साहिबनि खे ॾिसंदे संदसि मन भरिजी आयो, पर कंठ खे रोके वरिताईं। सतगुरुनि खे वधीक पुख़्ते करण लाइ खेसि पंहिंजे अॻियां आयल ॾिसी बि घणो मुंहुं कोन ॾिनसि। धन गुरू नानक। ऐं ॿियनि खे चयाईं त खेसि कम में लॻायूं। हिन ते लंगर लाइ काठियुनि आण जो कमु रखियाऊं जो हिन घणी प्रसन्नता सां पाण ते हसवार कयो ऐं जंगल में वञी ॾियारी शुकलनि काठियुनि जी भरी करे खणी ईंदो हो ऐं खाधो अची गुरुजन जे देग मां वठंदो। अहिड़ीअ तरह भाई मञ खे काठियूं कंदे बि गछ ॾींहं गुज़री विया। तॾहिं सतगुरुनि हिकिड़े ॾींहुं पुछा कई त हिते हिकिड़ो मञ नाले सिख आयो हो, सो आहे या न, ऐं हू छा कंदो आहे ऐं हू रोटी किथे खाईंदो आहे? एतिरो ॿुधी सिखनि मां हिकिड़े अर्ज़ु कयो त गुरू जी जॾहिं खां हू आयो आहे तॾहिं खां लंगर लाइ काठियूं करे ईंदो आहे ऐं भोजन देग मां खाईंदो आहे। एतिरो ॿुधी स्वामी फरमाइण लॻा त हू त पंहिंजी सेवा में खामी थो करे ऐं पंहिंजो कमु थो बिगाड़े, जो काठियूं ॾेई रोटी थो खाए। असांजो बि कमु ईअं थो आहे। धन गुरू नानक साहिब। वाह वाह। खामी थो करे त हू पंहिंजी सेवा में खामी थो करे ऐं पंहिंजो कमु थो बिगाड़े, जो काठियूं ॾेई रोटी थो खाए। तंहिं करे सम्झणु घुरिजे त हू मजूरी थो करे, पर इन्हीअ करे हू अदर जी मैल तुरंत नाश करे थी न सघंदो। तंहिं करे उनखे घुरिजे त भोजन कंहिं ॿिए हंधा खाए ऐं लंगर जी शेवा करे। ॿिए हंधा बि जेको खाधो मिले तंहिं मां घणो भामो ॿियनि खे विराए ॾिए ऐं पाण थोरो खाए। सतगुरुनि जी आज्ञा पाए हिन सिख समूरी वार्ता अची भाई मञ खे ॿुधाई, जंहिं उन ॾींहं खां वठी पंहिंजी सॼी वर्तन गुरुजन जे इच्छा मूजिबि रखी। तंहिंखां पोइ हू सिखनि जे घर मां रोटी टुकर पंहिंजी पेट पालींदो हो ऐं सारो ॾींहुं गुरुजन जे लंगर जी शेवा कंदो हो। भाई मञ को अहिड़ो हुकुम निकिरण खां मायूस कोन थियो, पर बल्कि संदसि इरादो मज़बूत थियो। वाह। अलबत्ते हिन जो शरीर निर्बल थी रहियो हो, लेकिन सतगुरुनि जे प्रेम में हिन जो हिर्दो बिल्कुलु मोटो थियो। हिकिड़े ॾींहुं सतगुरुनि वरी बि हिन खे पाण वटि घुरायो ऐं चयाऊं त हीउ तो वॾो अपराध कयो आहे जो सरवर पीर जो मुक़ाम ढाहे चिट कयो छॾियो अथई ऐं इन्हीअ करे हुनजो जुगो नाश करे छॾियो।
जुगो नाश करे छॾियो आहे, तंहिं करे तूं वरी बि वञी हुनजी शेवा कर। सतगुर जा वचन ॿुधी भाई मुंहिंजो हथ ॿधी वेनिती कई त सचा पातशाह, मूंखे सतनाम जो श्रेष्ठ धन मिलियो आहे, जंहिंखे न की हाकिम खसे ऐं न की चोर फुरे, न की जल ॿोड़े, न की भाए चाड़े, मतिलबु त जीअं पियो विराइजे तीअं पियो वधे ऐं अंत समय पिणु सहायता करे। अहिड़ो प्यारो सतनाम मां अठे पैर पंहिंजे हृदय में रखियो वेठो आहियां। एतिरो सारी उमिरि जा मूं माया जी सुबत में लॻी व्यतीत कई आहे, तंहिंजो आऊं बारो बार पछताव करे रहियो आहियां, बारंबार। एतिरो चई स्वामी ने खे वंदना करे वरी हू वञी शेवा खे लॻो। हिकिड़े ॾींहुं हू काठियूं करण लाइ झंग में वियो ऐं हिकिड़ीअ काठीअ गॾु करे भरी वधाई। अलबत्ते भरीअ में भार घणो हो, तंहिं करे पाण अकेलो खणी नथे सघियो ऐं ॿिए कंहिं माण्हू खे हेॾां होॾां ॾिठाई त मूंखे को भरी खणाए, लेकिन को बि नज़र न आयो। तंहिं करे हुते वेही वाटूं ॼाण लॻो। आख़िर जीअं तीअं भरी खणी मथे कयाई ऐं शहर ॾांहुं हलियो त रस्ते में अची तूफ़ान में वरायसि अहिड़ी त अची ऊंधे थी जो हथ न ॾिसे हथ खे कंकरीअ ऐं पथरीअ जी ठकाठकी लॻी वई। हवा बि हुयसि साम्हूं, तंहिं करे जीअं हू अॻिते कदम खणे तीअं वरी पियो पोयां पए ऐं अखियुनि में धूड़ पइजी वियसि, जंहिं करे हिकारी व्याकुल थियो ऐं ख़बर न पई पयसि त कहिड़े पासे वञी रहियो आहियां। रस्ते में हिकिड़ो फिटल फूल हो, जंहिंमें थोरो पाणी बीठल हो। सो ही बि झुकियो, जीअं पए आयो तीअं ऊंधे थी वई खूह में किरियो। जीअं पए आयो तीअं ऊंधो थी वञी खूह में किरियो, पर एतिरे हूंदे बि हिन भरीअ खे अहिड़ीअ तरह संभालियो जो हिनखे पंहिंजो ख़्यालु ई न रहियो। वाह वाह। अहिड़ीअ तरह भरीअ खे जॾहिं त मथां पाणी में न भिॼी पए ऐं लंगर जे कम में अटकाव न पवे, जंहिं करे उहा भरी साह वांगुरु सांडे कंहिं वाटोड़ीअ खे ॾियणु लॻो। दिलि में सतगुरुनि खे पियो यादि करे त दया करे को अहिड़ो मोकिलियोमि जो हितां कढी ॿाहिरि करे। अहिड़ी तरह जॾहिं घणे क़दुरु प्रेम में अची सतगुरुनि खे पुकारण लॻो, तॾहिं साहिबनि खां बि वधीक वेठो न थियो ऐं हिकदमि टप ॾे उथी ॿाहिरि निकिता ऐं झटि में उन पासे पहिरियों उघाड़े तकड़ में बिना कपिड़े डोड़ी आया। धन गुरु नानक साहिबनि खे डोड़ंदो ॾिसी आशा दिया या हिते वार्ता पूरी करे रखूं, महिमा ॾाढी वॾी आहे। वाह। असांखे थोरो ई कुझु गुरू न ॾे त असां वरी कॾो को मटे छॾियूं, ॿ टे ॿिए भॻवान मटे था छॾियूं। झूलेलाल मंदिर में असांजे हिकु बि भॻवान 6 मास गुरू आहे शहर में, दुकान को दुकान पर हिकु बि सिद्ध कर हाणे सही ॻाल्हि आहे, कथा चालू आहे। घर में ॻाल्हि पई हले भई गणपतिअ में जॻह ते अॼु बजे घणे क़दुरु प्रेम में सतगुरुनि खे पुकारण लॻो, तॾहिं साहिबनि खां बि वधीक वेठो न थियो ऐं हिकदमि टप ॾे उथी ॿाहिरि निकिता ऐं झटि में उन पासे पहिरियों उघाड़े तकड़ में बिना कपिड़े डोड़ी आया। साहिबनि खे डोड़ंदो ॾिसी केतिरा दास बि संदसि पुठियां डोड़िया ऐं अची साहिबनि खे गजा स्वामी ने जे हुकुम कयो त नोड़ी खणी अचो। सिखनि खे नोड़ी आणण जो हुकुम ॾेई पाण सोचे सम्झी खूह में मुंहुं विझी पुकारण लॻा त कहिड़े खूह में किरियो आई ऐं मथे ते काठियुनि जी भरी छो खई अथई। वाह वाह। पाणी में ॾिठो आहे, मथे ते काठियुनि जी भरी आहे। इहो भार त मथे तां लाहे फिटो कर। एतिरो ॿुधी भाई मञू खूह मां आवाज़ु ॾिनो त मुंहिंजो नालो मञू आहे ऐं सतगुरु अर्जन साहिब जो टहिलियो आहियां। एतिरे में सिख नोड़ी बि खणी आया ऐं लाहे खूह में विधाऊं ऐं भाई मञ खे चयाऊं त हिन नोड़ीअ खे झले ॿाहिरि निकिरी अचु। भाई मञ जवाबु ॾिनो त पहिरीं ही काठी जी भरी ॿाहिरि कढियो त मथां पाणीअ में न भिॼी पवे, मूंखे हीअ सतगुरु नाम लंगर वास्ते पहुचाइणी आहे। धन गुरु नानक साहिब की। सिखनि पहिरीं भरी ॿाहिरि कढी पोइ मञू ऐं नोड़ीअ खे झले ॿाहिरि आयो ऐं श्री गुरु अर्जन साहिब जन खे ॿाहिरि बीठल ॾिसी प्रेम सां संदसि पेरनि ते किरी पियो।
वेनती करण लॻो त स्वामी तव्हीं साहिब सदाईं सिखनि खे सुख ॾियण वारा आहियो ऐं हीअ का नई ॻाल्हि न आहे। तव्हीं साहिब दासनि जो भले लाइ हर का तकलीफ़ बरसाति हर का तकलीफ़ बर्दाश्त करियो था ऐं पंहिंजो बिरद ॼाण सहायता करियो था। भाई मन जी निमाणी वेनती ॿुधी स्वामिन वाह 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 फरमायो त हे प्यारा तुंहिंजी सभु कमाई क़बूल कई ऐं जगत जे सभु जंजाल खां छुटे तंहिं करे हाणे तोखे जेको घुणो हुजे सो घुरी वठ जो असीं तोखे बिल्कुलु पसंदि थिया तोखे बिल्कुलु पसंदि थिया आहियूं असीं तोखे बिल्कुलु पसंदि थिया आहियूं। साहिबनि जा सुधाए कोचर ॿुधी भाई मन अरदास कई त स्वामी मूं ते इहा दया करियो त सतनाम खां कॾहिं बि बेमुख न थिया ऐं अठई पेर तव्हां साहिबनि जा चरण कमर मुंहिंजे मन में वसनि। धन गुरु नानक साहिब संसारी पदार्थ गुरु धन गुरु नानक। एतिरो ॿुधी स्वामी फरमायो त ॿियो बि की घुरी वठे तॾहिं भाई मन बंदी अर्ज़ु कयो त हे पाल पंहिंजे दासनि खे एतिरो क़दुरु न आज़मायो मतां को अधीरज वाह 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 आज़मायो मतां को अधीरज सभई आज़माइशूं सही न सघे। तंहिं ते साहिबनि फरमायो त प्यारा सिखनि जा मन हमेशह कंचन वांगुरु हुअणु घुरिजनि। जीअं सोन खे बाहि में विझिबो आहे त थोरो घटिबो आहे पर पूरनि शुद्ध थी वेंदो आहे ऐं उहो कठारीअ मां निकिरी तल सोन सिके जे लाइक़ु खजाने दाख़िल थींदो आहे। तीअं सतगुरू जा सिक बि जेके वॾी दिलि वारा आहिनि उहे मोक्ष रूपी खजाने में दाख़िल थियण लाइ इन तरह ॻोल्हिबा आहिनि छो जो उन्हीअ खे असीं पंहिंजो रूप करे छॾींदा आहियूं जंहिंमें हू निता प्रीत पिया आनंद वठंदा आहिनि। पर हाणे तुंहिंजी अहिड़ी बिलाखा हुअण करे अॻिनासी हिननि खे एतिरी तकलीफ़ कीअं ॾींदासीं। धन भाई मनु महाराज जी जय। भाई मनु करे असांखे थोरे देर में साईं बख़्शी जे करे सभु ॾींहुं